सुरीली असां वरी वलू भाउ जे शादीअ जी ॻाल्हि कॾहिं बि कोन कर। सिंधी ड्रामनि जा 4 अहिड़ा अदाकार जेके सिंध में तमामु घणा मक़बूल थिया ऐं उन खां अलावा उन्हनि खां सवाइ ड्रामा इंडस्ट्री ईअं सम्झो अधूरो हुयो ऐं अॼु ताईं बि जेको आहे सो सिंध जी आवाम उन्हनि अदाकारनि खे तमामु घणो चाहे थी ऐं उन्हनि खे यादि बि करे थी। हालांकि हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे, उन्हनि जा ड्रामा ऐं उन्हनि जूं फिल्मूं हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि सोशल मीडिया ते। लेकिन जे अगरि पाण जीअरा हुजनि हा त हींअर तमामु बहितरीनु अदाकार हुजनि हा 2025 में। सभ खां पहिरीं जे अदाकार जी ॻाल्हि कंदासीं उहा हुई मैडम खैरा जे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, ज़हर जो ढुक पी सब्र सां पई थी गुज़ारियां नाले में ॻाल्हि कंदासीं। ऐं उन खां अलावा ॿिए नंबर ते ॻाल्हि कंदासीं असां नब्बू कमदार जे बारे में, जंहिंजो डायलॉग खे तमामु घणो मक़बूल ऐं मशहूरु हुयो त भुर छेणा जंग मचा। ऐं उन खां अलावा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तो खैरा जो इहो डायलॉग तमामु घणो मशहूरु हुयो त खैरा जे सिर ॾे खैर हुजे। दोस्तो खैरा खोड़ सारनि ड्रामनि में कमु कयो, लेकिन मश्करनि जे ॻोठ में खैरा जो तमामु घणो बहितरीनु किरदारु हुयो। ऐं खैरा जो हिकु क्लिप तव्हांखे असां ॾसींदासीं जेको मश्करनि जे ड्रामनि में जेको आहे सो खैरा जो क्लिप हुयो, जंहिंमें खैरा हिकु मल्ह जो किरदारु पई अदा करे ऐं खैरा पाण जेको आहे सो संदरा ॿधी करे मल्ह बि विढ़नि पिया इहे ॿई औरतूं। ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ में खैरा तमामु हिकु वॾो नालो हुई ऐं खैरा जी माण्हू तमामु घणो रिस्पॉन्ड कंदा हुया। जेके ड्रामा इंडस्ट्रीअ में अदाकार हुया उहे खैरा खे तमामु घणो जेको आहे सो इज़त बि ॾींदा हुया ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ में खैरा हिकु सीनियर अदाकार जे तौर ते उभरी। ऐं खैरा जेको आहे सो हिकु तमामु बहितरीनु अदाकार हुई, जंहिंजी अदाकारी ॾिसी करे डायरेक्टर ऐं जेको आहे सो अदाकार तमामु घणो खैरा खे चाहींदा हुया ऐं कोशिशि कंदा हुया त सिंध में जेका बि फिल्म ऐं जेका बि ड्रामा जेको आहे सो रिलीज़ थिए उन में खैरा जो किरदारु तमामु घणो हुजणु खपे। दोस्तो खैरा हिकिड़े ड्रामे में शूटिंग कंदे कंदे जेको आहे सो कावड़ अची वई खैरा खे। पोइ खैरा जेको आहे सो हिकु अदाकार खे चमाट हणी कढियो, लेकिन खैरा हिकु वॾी ऐं सीनियर अदाकार हुई। पोइ इन जे करे खैरा जो माण्हू अहिड़े तरीक़े सां खैरा जो तमामु हिकु बहितरीनु रोल हूंदो हुयो ड्रामा इंडस्ट्रीअ में। ऐं उन खां अलावा ॻाल्हि कंदासीं नब्बू कमदार जे बारे में, जंहिं दरिया पार ड्रामे में तमामु हिकु बहितरीनु किरदारु खयो हुयो नब्बू कमदार वारो। ऐं उन खां अलावा सिंधी ड्रामनि खे 4 चंड 1999 खां स्टार्ट थींदड़ अॼु ताईं बि 2025 में बि उन्हनि जा ड्रामा तमामु घणा मक़बूल पिया थियनि। लेकिन हे ड्रामा अदाकार असांजे विच में असांजे दरमियान में न आहिनि, लेकिन अॼु बि ईअं सम्झो ज़िंदा आहिनि। सोशल मीडिया ते जे अगरि तव्हां सर्च कंदो त सभई ड्रामा ऐं उन्हनि जा फिल्मूं निकिरी ईंदा जेके माण्हू अॼु ताईं बि तमामु घणो सर्च करे ॾिसनि पिया। दोस्तो खैरा बि सिंध जी हिकु अहिड़ी बहितरीनु अदाकार हुई जंहिंखे झंग झर में तमामु घणो माण्हू प्यार ऐं ॾिसंदा बि हुया खैरा खे। ऐं खैरा जो किरदारु अहिड़ो बहितरीनु हुयो जो घर में शाम जो 7 थींदा हुया त मायूं ॿार ऐं मर्द टीवीअ जे साम्हूं वेही करे ड्रामा मश्करनि जो ॻोठ तमामु घणो शौक़ सां ॾिसंदा हुया, जंहिंमें खैरा जी तमामु हिकु बहितरीनु अदाकारी हूंदी हुई। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी